बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम आबादगार साथियों पंहिंजो असांजे तालुके शहदौदपुर जो खफ्ती जेको खणी हारी चइजे या जेको महिनती माना हिते तमामु ॿिजनि जो शौक़ीन सो असां वटि मौजूदु आहे द्रोही साहिबु ऐं उन खां पुछूं था त तव्हांजी उमिरि तक़रीबन को 50-60 साल जे बराबरि हूंदी ऐं मुंहिंजी बराबरि 50 साल आहे। तव्हां पंहिंजे ज़िंदगी में जॾहिं सीकेसी वण ॾिठा सीकेसी वणनि त अहिड़ी का वैरायटी या का तव्हां शइ का कॾहिं तव्हांजी नज़र मां गुज़री या न हाणे तव्हां पाण ॾिसो हीअ जेका हालत साईं असांखे 50 साल मुंहिंजी उमिरि आहे पर अहिड़ो वण या हीअं ही क्वालिटी त असां किथे कोन थी ऐं वणनि जो गोगड़ो या वणनि जो गुल बाट उन खां अलावा असां किथे न ॾिठो आहे जो पहिरें शख़्स तव्हां आहियो जो ऐं मोहम्मद ख़ान वसाण सां हीअ शइ तो ॾिसी हाणे हीअ ॾिस न हाणे कैमरा जे मदद सां क्लोज़ करे ॾेखार त गोगड़ा ही पट ते पर लाइनूं आहिनि गोगड़े लाइनूं साईं वाक़ई अहिड़ो त चवंदो ऐं हींअर साईं ॾिस 50 साल में सभु को घुमंदड़ आहे हा पर 50 साल में अहिड़ो मूं साईं न ॾिठो आहे जेको पहिरें चकर हिते तव्हां ॾिठो ऐं त चवां थो इन्हनि साइंसदाननि खे सलाम आहे कसम ख़ुदा जो जिन हेड़ियूं वैरायटियूं आंदियूं उन्हनि खे सलाम तव्हांखे जो हीअ शइ आंदी अथव असां त खणी आंदी पर ठाहींदड़नि खे सलाम आहे जिन ही माना असांजे आबादगार या हारी जे लाइ इनकलाब आहे छो हेतिरो असां सॼी ज़िंदगी भर घुमिया आहियूं असां किथे न साईं न असां न ॾिठो आहे हीअ माल असां न ॾिठो आहे न जेको बूढ़ो उथला हिकु ॿिए खां माना बूढ़ो वधीक हा हीअ सभु किरी पिया आहिनि माल में किरी पिया आहिनि माशाअल्लाह हीअ अल्लाह ताला सॼो त ॾेखारो आहे कहिड़ी हालत आहे। अच्छा ॿियो तव्हांखे भला को हिन में मर्ज़ वग़ैरह पे नज़र आयो मूंखे त कोन थो साईं न मर्ज़ आहे न हिन में किथां को गुल किरियल न को हिन में को मसइलो न आहे ऐं हिनखे भाण भितर असां 3 बोरियूं भाण बि त तव्हां चओ त असां 3 बोरियूं भाण ॾिनो आहे ऐं हिन में गुॾ बि कोन थी लॻे ऐं गिलास पेट दवा ॾींदो त गुॾ कोन थी गुॾ बि कोन थी लॻे पाण हिन खे रोकणो आहे पर हे तव्हां ॻाल्हि पे कयो 11 फुट जी पर माशाअल्लाह 11 फुट ताईं ही माल कंदो माल बाबा अच्छा मुंहिंजो दिमाग़ी कमु कंदो करे सॼे हुजे न ऐं सॼो पाकिस्तान घुमे वेठो आहियां एग्रीकल्चर जे हवाले सां को मूं ज़िलो कोन छॾियो आहे का शइ बलोचिस्तान खां वठी पंजाब सिंध जा जेके बि ऐं न पर हेतिरा ही वैरायटी जेका मूंखे सम्झ जे न साईं पाण खे बि सम्झ में कोन थी अचे जेको माशाअल्लाह अहिड़ो माल आहे न पाण खे सम्झ में कोन थी अचे किथे साईं गुल बि कोन अथसि किरियल किथे गुल जेको मुख किरण बि ॻाल्हि आहे हीउ जेको गुल ॻाढ़ो थियो आहे हिन जी पॉलिनेशन थींदी इन जो खोल किरंदो बि थियो उहो भले किरे उहो त किरणो आहे गोगड़ो ठाहिणो हा शेडिंग कोन्हे शेडिंग कोन अथसि किथे बि शेडिंग हिनखे गोगड़ो ठाहिणो इहो किरंदो पर वरी हिनखे न दवा बि न लॻे हिनखे उन खां अलावा कीड़ो बि न लॻे ऐं हिनखे भाण बि न लॻे ऐं भर में जेके वण कया पिया तव्हां ॾिसो गुलाबी सभु घुमियो अथऊं माशाअल्लाह ठीकु आहे वरी महिरबानी आबादगार दोस्तों।